नाज़रीन मेपर माथेल वेझ धाड़ेलनि वटां बाज़ियाब थियल मोहन मेघवाड़ पारां मेहरा टीवी जे रिपोर्टर सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अचो त ॾिसूं। जी असी अगवा थियल मोहनदास जो बाज़ियाब थियो आहे उन वटि मोहनदास वटि हिते मौजूदु आहियूं। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उनजे घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं कि कहिड़ी ख़ुशी उनखे महसूसु थी रही आहे। जगह ते हिकिड़ी जाइ बेले में उते अखियूं तव्हांजूं ॿधलियूं? हा पंहिंजी ज़बानी ते अखियूं ॿधल धाड़ेल नालो असां कोन ईंदो जी। असांजो नालो न माण्हू असांखे राति छॾण आया जेको न अलाए केतिरा हुया असांजो ॿधल हुयूं जंहिं महिल छॾे आया उते रस्ते में वरी पुलिस मुक़ाबिलो थियो उन महिल जेको आहे न उहे भॼी विया। वरी पुलिस असां खणी SP साहिब जी वॾेरनि जी सभिनीनि जी महिरबानी आहे। मियाणनि जी सभिनीनि जी माना मियाँ जी पीरनि जी मीरनि जी सभिनीनि जी महिरबानी आई आहे। असांखे जान छॾाई असांजी हाणे पंहिंजे बचनि में वेठा आहियूं बिल्कुलु ठीकु हूं। असां हाणे जीअं 4-5 ॾींहं रहियासीं न 5-7 ॾींहं बसि उते मानी खाइणु उते पाणी उते पीअणु पेशाब उते करणु पेशाब वॾो उते करणु नंढो उते करणु ॿाहिरि काॾे कोन कढे असांखे उते ई पिया। हाणे तव्हांखे छा महसूसु थींदो पिया तव्हां पंहिंजे बचनि में मौजूदु? हाणे ख़ुशि हूं असां।